इमरान मेमन सिंध जा मोती। सर ॿ सवाल हूंदा तव्हां सां। हिकिड़ो सवाल त इहो त जेके तेरहं ॿोॾियूं आयूं आहिनि उनमें जेको बहाली जो कमु आहे तव्हांजो, जंहिंमें घर बि ठाहे ॾियणा हुआ माण्हुनि जेका काफ़ी अहिड़ा कम, हिकिड़ो त इहे कम तव्हांजा केसि ताईं पहुता। ॿियो तव्हां खां सवाल इहो हूंदो त इलेक्शन खां पहिरीं तव्हांजी हिकिड़ी वीडियो वायरल थी हुई नौजवाननि खे नौकरी ॾियण जे बारे में, हाणे इलेक्शन खां पोइ उन ते केतिरो इम्प्लीमेंट थी वियो? देखो त हिस्टोरिकल कम थियो रिहेबिलिटेशन जो पॉइंट 5 सालनि में। ठीकु आहे। इन हद ताईं त जेको मूं वटि मौक़ो हो हिन 5 सालनि खां पहिरीं दफ़ा सिंध जी तारीख़ में जेके डिस्प्लेस असांजा ॿोॾियुनि जा जेके मुतासिरीन हुआ उन्हनि खे मुफ़्त प्लॉट ऐं मुफ़्त घरनि ठाहिण जी कंस्ट्रक्शन सां गॾोगॾु असां ख़ुदि अवॉर्ड कई उन्हनि खे। पूरे सिंध में बिलावल साहब पाण कयो चेयरमैन साहब, और ज़िले मटियारी में प्रोग्राम वो पाण कयो, जंहिंमें MNA साहिब हुआ रिज़र्व असांजो ऐं असां उहो कयो। ठीकु। ॿियो डी वॉटिंग प्रोसेस तव्हां ॾिठो ऐं जेको डे टू डे मिनिस्टर्स MPs गॾु हुआ आवाम सां। ठीकु। मूं नौकिरियुनि जी ॻाल्हि कई हुई ऐं उहा टॉप प्रायोरिटी आहे असांजी। ऐं गवर्नमेंट हाणे तव्हां ॾिठो त सिंध कैबिनेट हाणे एक्सपेंड थी आहे, अञा शायदि थोरी घणी वधीक एक्सपेंड थिए त मेन नंबर 1 एम्प्लॉयमेंट आहे। सो इंशाल्लाह ताला तव्हांखे जहिड़ो वाइदो आहे उन खे ॿीणो निभाईंदासीं। नौजवान पंहिंजा कागज़ पत्र तयार रखनि सर। ज़रूरु। ओके, थैंक यू सर। पब्लिक हेल्थ त हिकिड़ो घोड़ो थी वियो आहे करप्शन जो, इलाही करप्शन जूं इल्ज़ाम बि उन ते आहिनि ऐं पब्लिक हेल्थ कम में सफ़ा पोयां आहे। इन ते को सर को इम्प्लीमेंट या इन ते का ॻाल्हि ॿोल या इन खे हुननि सां ॻाल्हि ॿोल त थी आहे तव्हांजी? ॾिसो आरओ प्लांट्स आहिनि डिसफंक्शनल आहिनि ऐं जेके डिस्पोजल्स आहिनि, जेको मेन डिस्पोजल मटियारी में आहे उहो कॾहिं कमु करे थो कॾहिं कोन थो करे। उन खां अलावा ॿिया बि काफ़ी डिस्पोजल्स आहिनि, पर मेन ॻाल्हि इहा त पंहिंजे ज़िले जो पाणी तमामु खारो थी वियो आहे, ज़हरीलो थी वियो आहे। हाणे त माण्हू हुन में वहिजी बि कोन था सघनि। त या त आरओ प्लांट सवलो कमु कनि या त कोई ॿियो ऑल्टरनेटिव अचे। तो इंशाल्लाह ताला हाणे इहो टेकअप कंदासीं। ऐं जॾहिं बिलावल साहब पहिरियों दफ़ो हाला आया हुआ वर्सीअ ते अमीन साहिब जे, त पहिरियों मुतालबो असां साफ़ पाणी पंहिंजो कयो, जंहिं ते इलाही अमल थियो, कमु कयोसीं। पर हाणे इहो आहे मेंटेनेंस ऐं फंक्शनल ऑपरेशनल साइड ते, इंशाल्लाह हल कराईंदासीं।